सतनाम श्री वाहेगुरु। लावल मेला तीजा धन गुरु अमरदास साहिब जी घर पहला ओंकार सतगुरु प्रसाद। सतगुर की जिसनो मत आवे, सतगुर की जिसनो मत आवे, सो सतगुरु माहे समाना। यो बाणी जो जीवे, जाने तिसवंतर रवे हर नामारा। चो जुगा का हुन बेड़ा, नर मनु कानो एक निधाना। जत संजम तीरथ ना जुगा का धर्म है, कल में कीरत हर नामा। सतनाम श्री हरि वाहेगुरु, सतनाम श्री हरि वाहेगुरु। गुरु प्यारे साध संगत जी, पाणिया है टी पातशाह धन गुरु अमरदास साहिब। सतगुरु की जिसनो मत आवे, सतगुरु गुरु महाराज के मत बख्शिश कर, बुद्धि बख्शिश कर। जेके बिने गलवन सां जोड़न सो सतगुरु मां समाना। ओ ये जी सतगुरु सां मिली सकदो आ। पाण भी गुरु के अरदास क्योंकि जेके सुधारण हुआ, जिन्हें हृदय में सतगुरु की जोत जगानी अमल बे अरदास क्यों सच्ची पातशाह मत बख्शोश, बुद्धि बख्शो दाता। वो भी तव्हांजे चरणन सां जी जुड़ी, तव्हांजे लाड़े सां जुड़ी। मत को धर्म, वो भी तव्हांजे धर्म सां जुड़ी। सतगुरु की जिसनो मत आवे, यो बाणी जो जीवे। जेको वधीक बाणी ते विश्वास कंदो, गुरु महाराज तिस अंतर रवे हर नामा। धीरे धीरे जे अंदर में गहराई सतगुरु जो बरती वेंदी। चो जुगा का हुन निबेड़ा, नव मनु का एक निदान। गुरु महाराज घड़ी घड़ी समझाइन था भाई, निबेड़ा मतलब तुंहिंजो गुरु महाराज संबंध बणजी अचे, तुंहिंजी रहिजी अचे, तुंहिंजे परिवार जी रहिजी। जत संजम तीरथ होना जुगा का। गुरु महाराज त जेकी तीर्थ कनि था, तीर्थ करण सां असांजा पाप ख़तम था थी वञनि। गुरु महाराज चंदन जैस ताणी मन के असां पवित्र करे के धर्म स्थल ते न वेंदासीं, तेस ताणी असांजो 1000 बार तीर्थ वञण बि अजाइब आहे। किरत किरत माना कर्म सचो हुजणो खपे। तंहिं करे गुरु प्यारी साध संगत जे वचन साहिब आहे कि जंहिंजे लाइ बि पाण गुरु खे अरदास कयूं था, गुरु महाराज मत बख्शो, बुद्धि बख्शोसि। इहा ई अरदास कयूं सच्चे पातशाह जी। मां या मूंखे तव्हां पंहिंजे चरणनि सां जोड़ियो आहे सच्चे पातशाह, उन्हनि खे बि अहिड़ी मत बख्शोसि कि उहो बि तव्हांजे चरणनि सां जी जुड़े और तव्हांजे दर ते शेवा करे। बोल गुरु नानक देव की।